1 लीटर में 17 किलोमीटर मूंखे ॾे। 17 किलोमीटर 1 लीटर में दोस्तों हे त बाइक वांगे थी वई त बाइक आहे सम्झो। दोस्तों मींहुं वसे पियो ऐं असां गाॾी ते विहारीसीं। हाणे वरी गाॾी क़ाइदा वञूं घर। दोस्तों अॼु असां हिन जा पर थोरा कटिया आहिनि। हे ॾिसो मां तव्हांखे ॾेखारियां थो। पर जेके हिन जा थोरा नंढा कया आहिनि। हे ॾिसो हिन जा पर थोरा कटिया आहिनि पर सही तरीक़े सां कटिया आहिनि ताकी हे थोरो उॾी बि सघे ऐं ख़राब बि न लॻे। हाणे हिनखे उॾण जी आदत थी वई आहे, मतिलबु हितां उॾे थो सिधो होॾे गैलरी में उॾे थो हिते वरी मथे पखो थो हले त असां चऊं था पखो न लॻी वञेसि। इन करे मां हिन जा पर थोरा ठाहिया आहिनि। सही कया न भाउ? पर ॾिसूं पर ॾेखारियूं पर ॾिसूं हेॾा दोस्तो हे ॾिसो असां हिन जा पर सेट कया आहिनि। पर कहिड़े तरीक़े सां सेट कया आहिनि हे ॾिसो पर असां हिन कीअं सेट कया आहिनि बि ऐं कटियल बि आहिनि। ठीकु आहे न। ऐं हिनखे वरी पर ॿिया अचनि था माना नंढड़ा हट बि ॾिसो। अच्छा हिन में हिकिड़ी ॾाढी आदत भली आहे, हे चक न हणंदो आहे। माना हिनखे कीअं बि कर छा बि कर हे चक न हणंदो आहे। हिन में ॾाढो सुठो आहे, खेॾंदो रहंदो आहे। मिनसा बि मिनसा हथ हणे चक हणे थो ॾिसो चक नथो हणे, खेॾे थो चक नथो हणे। हिन में इहा आदत ॾाढी भली आहे। सो अॼु हे हाणे असां हिनखे ॿाहिरि बि खणी वञी सघूं था, मतिलबु शोरूम ते बि खणी वञी सघूं था, गिटी में बि खणी वञी सघूं था। ऐं मींहुं त बसि वसंदो आहे त पोइ बसि चिरो थींदो आहे, ख़ुशि थींदो आहे। हा ओके आहे। हाणे तूं सही आहे न? हाणे तूं मूंसां ॿाहिरि बि हली सघे थो। ओके अल्लाह हाफ़िज़ कर, टाटा कर, टाटा टाटा। मोबाइल ते मिंट ईंदो टप ॾेई पर नथा ॾियूंसि। टप न ॾिजां ठीकु आहे। ओके हे ॾिसो ॾाढी जे लाइ बसि चवंदो मां हिते वारनि खे खावां। हा वटि चक न हणंदो आहे। हे ॾिसो बसि जेके अच्छा वार आहिनि न उन्हनि खे चूंडे थो। ॾिसो हल हाणे बसि ओके कर ओके। दोस्तों हे मींहं जी तबाही ॾिसो था। हे लाड़काना सजी मुकमल तबाह थी वियो। मूंखे लॻे थो हाणे 8-10 ॾींहं मुश्किल खुले। मालिक परेशान बीठल आहे। न कदो परेशान 8-10 ॾींहं चो हाणे बि खुलियल आहे, छो बंदि थींदो? 8-10 बिल्कुलु खुलियल आहे। बाहि हले थी, 24 कलाक जी सर्विस अथव। 24 कलाक सर्विस आहे। पर हालात जेके मूंखे नज़र अचनि पिया हेॾो जा इहो ईअं पियो लॻे ॼण 5-7 ॾींहं ॼण मुश्किल खुले। केरु चवंदो जॾहिं हलंदड़ बारिश में खुलियल आहे त पोइ कीअं न हलंदड़ बारिश में खुलियल आहे। बसि पोइ इहो हींअर सम्झो पाण लाइव वञूं पिया ईअं सम्झो। हाणे क्लियर ॾिस खुलंदो सुभाणे। अल्हम्दुलिल्लाह हाणे बि खुलियल आहे, हाणे बि खुलंदो, सुभाणे बि खुलंदो। 24 कलाक खुलियल आहे न बसि। खुलियल आहे न। दिलि वॾी आहे न। दिलि बाक़ाइदा। हे नुक़सान त थियो हूंदई यार। नुक़सान अलाह न कंदो। अलाह न कंदो न। अलाह न कंदो नुक़सान छा थींदो? कमु त हले थो न। बसि जेका शइ अलाह सां ईअं तरफ़ो थींदी आहे उहा इंसान जे भले लाइ हूंदी आहे न। बिल्कुलु। हे भला इंसान सम्झनि न हुन ॻाल्हि जंहिंखे सम्झ भला हे मंगी जी जॻह ते प्रमोशन ॾिनो अथव हिनखे। उस्ताद छुटी थिया हवा हे छा थो पचाए? अंडो घोटालो हे कढ़ाई थी पचे। वाह रे वाह। पर हुन आवाज़ चएसि थोरो अंडो घोटालो थोरो वधीक करे। अंडो घोटालो अञा पवंदुसि हिन में त्वारे में। अञा पवंदुसि न। अलाए अञा पचंदो तो कारीगर त भलो थो लॻे। छा नालो अथई? ज़फ़र जिसकाणी। अली बाबा ज़फ़र अली। अड़े असांजा हिकिड़ो अदाकार आहे ज़फ़र जिसकाणी। नालो ओड़ो ॿुधाए मूंखे उहो यादि अची वियो। हवाई कढ़ाई पचे पई मींहं में बाक़ाइदा कढ़ाई पचे पई। अॼु ॾिसो मालिक चयो त थोरो वधीक कजां अंडे खे। हा ठीकु आहे असां वरी व्यूअर्स खे ॾेखारींदासीं। सही आहे। महिरबानी सर तव्हांजी। ओके दोस्तो मींहुं वसे पियो ऐं असां गाॾी ते विहारीसीं। हाणे वरी गाॾी क़ाइदा वञूं घर। शोरूम बंदि करे छॾियो आहे। मींहुं एतिरो थो साम्हूं नज़र अचे जो माना नज़र बि नथी पए हाणे शीशे ते। ॾिसो न एतिरो मींहुं पियल आहे शीशे ते नज़र ई नथी पए। साम्हूं ऊंधे थी वई आहे ॼण। अल्लाह ख़ैर कंदो। असांजो दोस्त आहे मुनीर महर। सिंगर बि प्यारो आहे त माण्हू बि प्यारो आहे त म्यूज़िशियन यानी कंपोज़र बि प्यारो आहे। पर ॾाढे ॾुख जी ॻाल्हि ख़बर पई आहे त हमरा पाकिस्तान फैमिली सां गॾु छॾे थो वञे। हे पासपोर्ट अॼु ठारायो आहे बाक़ाइदा। भाई छो तोखे पाकिस्तान में ॾुख कहिड़ो पहुतो? यार बसि हिते क़दुरु न आहे। पाकिस्तान ॾाढो ख़ूबसूरत मुल्क आहे, ॾाढो प्यारो मुल्क आहे। पर हिते छा आहे हिते क़दुरु न आहे इंसान जो। सिस्टम सही न आहे। जेके बि सिस्टम आहिनि तव्हां अस्पताल में वञो उते ख्वारी लॻी पयूं आहिनि, तव्हां कोर्ट में वञो उते ख्वारी लॻी पयूं आहिनि, थाणनि में वञो उते ख्वारी लॻी पयूं आहिनि, रोड रस्तनि ते वञो उते ख्वारी लॻी पयूं आहिनि। मींहं वसनि था
त रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि, माण्हू बर्बाद लॻा पिया आहिनि, ग़रीब बर्बाद लॻा पिया आहिनि, कोई सिस्टम न आहे। पर आउं ॾाढो डिसर्ट आहियां ऐं हिते जो सिस्टम सॼो ख़राबु आहे। इन जे लाइ बसि हाणे सोचां थो त बसि हाणे हिन मुल्क खे ई छॾियां। मुल्क खे छॾे? हा, बसि ही मां हाणे पंहिंजा मल्टीपल वीज़ा बि लॻाए छॾिया आहिनि, वाह वाह। पूरी फैमिली सां हाणे मां वीज़ा खणी करे हेॾा आयो आहियां ऐं इमरान सां लास्ट मुलाक़ात करणु आयो आहियां त भई अल्लाह न करे लास्ट ते यार ज़िंदगी आहे त दुनिया गोल आहे, इंसान किथे न किथे मिली थो वञे, हीअं आहे न। बसि मुंहिंजी फैमिली जा बचनि जा सभिनी जा वीज़ा लॻल आहिनि, बसि हाणे तयारी आहे त तव्हांखे सभिनी खे ख़ुदा हाफ़िज़ कंदा। दोस्तो हे 2-3 महीननि खां मुनीर मार लॻो पियो इन तुर्की जे पासे ॾे, बसि अॼु कमु थियो अथसि। जेकॾहिं हिन जी ज़िंदगी जे लाइ इहो बहितर आहे त असां दुआ घुरूं था त अल्लाह साईं हिन खे इन पासे ॾे छिके वञे भले, पर पाकिस्तान हाणे पंहिंजो घर आहे, जंहिं महिल अची वञी सघे थो। बिल्कुलु, पाकिस्तान त इमरान पंहिंजो मुल्क आहे ऐं हिते पंहिंजूं मोहबतूं आहिनि, इंसाननि में ॾाढो प्यार मोहबत आहे, पर जेके सिस्टम आहे न असांजे मुल्क जो, उहो सिस्टम सफ़ा बिल्कुलु तबाह थी बेड़ो ग़रक़ थी चुको आहे। कोई सिस्टम न आहे, तव्हां केॾांहुं बि नथा वञी सघो। इन करे मौजूदु जेतिरो बि ॻाल्हाइजे घटि आहे ऐं ॾाढी तकलीफ़ पहुचे थी रोडनि रस्तनि खे ॾिसी करे। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे मुल्क में जेकॾहिं तव्हांखे सभु कुझु सेटअप में हले हा त पंहिंजी फैमिली खे वठी तव्हां हितां छो वञो आहे? हालात ॾिसो, महांगाइयूं ॾिसो, हर शइ खे ॾिसो, तबाह अलाए किथे वञी पहुतियूं आहिनि। ॿाहिरनि मुल्कनि में घटि में घटि सिस्टम त आहे, इंसानियत त आहे, इंसान जो क़दुरु त आहे, तव्हांजे कम जो क़दुरु त आहे, तव्हांजे फन जो क़दुरु त आहे। हिते कहिड़ो क़दुरु आहे? मुनीर मार जज़्बाती थी वियो आहे, बसि असां तुंहिंजे लाइ सिर्फ़ु दुआ घुरी सघूं था। दुआ कजो, दुआ में यादि रखिजो। तव्हां घणो मूंखे प्यार ॾिनो आहे ऐं तव्हांजी महिरबानियूं लख लख लख। असांजो वाईफाई कम नथो करे, ये भाऊ मीटर खणी आया, दिखाओ मीटर भाई। इससे क्या मालूम पड़ता है कि ये सही वायर होती है, इसमें 8 होते हैं। अच्छा, तो ये एक शॉर्ट हो रही है ना। शॉर्ट हो रही है? हाँ, छत पे जा रहा हूँ। अब आए ठाए तो चए शॉर्ट थी थे, ॾिसो हाणे छा मसलो अथसि। कल्ह खां वाईफाई बंदि आहे, असां वारो कम भी बंदि आहे। छत पे जा रहा हूँ भाई। छत पे? चलो ठीक है, कैसे पता चलेगा बन गया? मैं ऊपर से नीचे आऊँगा। ठीक है, ओके। दोस्तों मुनीर मारे गाॾी वरिती आहे कोरे, 2006 जो मॉडल आहे ऐं पैसनि घणनि में वरिती त इहे तव्हांखे ॾेखारींदुमि, पर मां तव्हांखे फ़िलहाल हिन जी कंडीशन ॾेखारियां। साफ़ सुथरी गाॾी आहे, ब्लैक कलर में आहे, स्टार्ट भलो अथसि, सेल्फ स्टार्ट आहे, मतिलबु मुनीर ॿाहिरि बीठो आहे ऐं गाॾी खे स्विच ॾिनो अथई हाफ सेल्फ, जंहिंखे स्टार्ट चइबो आहे उहा आहे। बत्ती बि बरेसि थी, अंदरों डैशबोर्ड साफ़ अथसि, गाॾी जी इंजन ॿुधाईंदी, साउंड ॾाढो भलो अथसि यार, ऑटोमेटिक। अरे वाह, अब हे त ऑटोमेटिक आहे। हा त ऑटोमेटिक त कराचीअ में बहितरीनु कामयाबु गाॾियूं आहिनि या ऑटोमेटिक न यार, कोरे में ऑटोमेटिक तमामु घटि थी मिले। हा, बसि जंहिं वटि आहिनि त उहो ॾियनि ई कोन था। मां बि वॾी गाॾी, हिकु त महांगाई थी वई आहे, ॿियो पेट्रोल महांगा थी विया आहिनि, इन करे वॾी गाॾी मूं वटि हुई, पर उहा वॾी गाॾी मूं खपाए करे इन करे नंढी गाॾी वरितमि ऐं ऑटोमेटिक वरितमि। त हाणे कराचीअ में मूंखे टेंशन ई कोन्हे, छाजा क्लच दॿायो, छाजा घड़ी घड़ी गेयर विझो कढो, आज़ाद थी वियो आहीं। आज़ाद थी वियासीं। यार इहो नाल से घणे में थी अथई? यार ही मूं सही ईमानदारी सां ॿुधायां, ही 2006 जो मॉडल आहे, जेन्युइन गाॾी आहे, मूं टोटल 6.5 लख रुपए में वरिती आहे। दोस्तों 6.5 में वरिती अथई, ऑटोमेटिक आहे, 2006 जो मॉडल आहे ऐं हाणे हिन जो डैशबोर्ड असां थोरो ॾिसण था, सॉरी इंजन रूम असां ॾिसूं कीअं अथसि। अवा हे जीअं ॿाहिरों आहे अंदरों बि ईअं ई आहे? हाँ, ॾिसूं था अंदरों वाह दोस्तों, हे अंदरों ॾिसो, अंदरों हे गाॾी आहे, वाकई सही थो चए। डैशबोर्ड खे अञा स्टीकर लॻल अथसि, साफ़ गाॾी आहे, इंजन विंजन फर्स्ट क्लास अथसि। बेसिकली ये पट्टी बि नहीं साफ़ आहे, अगरि गाॾी एक्सीडेंट हूंदी आहे न त पट्टी टेड़ी हूंदी आहे या बॉनेट भॻल हूंदो आहे, बॉनेट जी जेका हीअ रिबिन हूंदी आहे, उहा जेका रिबिन आहे उहा टुटी वेंदी आहे पंहिंजी जाइ तां, बहरहाल हीअ गाॾी एक्सीडेंट कोन्हे, साफ़ सुथरी गाॾी आहे। हिन जा 2006 मॉडल आहे, हीअ जेके स्टीकर हिनजा पंहिंजा जेन्युइन लॻल आहिनि, रेडिएटर जो ढकणो पंहिंजो जेन्युइन लॻल अथसि, हीअ पटियूं पंहिंजियूं जेन्युइन अथसि, हीअ सॼा गाॾी जेका आहे माशाल्लाह यार, गाॾी टिकली विकली बि लॻल अथसि, साफ़ गाॾी आहे। बंदि करेसि, अब डिगी खुली वई अथसि। हा बिल्कुलु। दोस्तों मां तव्हांखे हिन गाॾी बाक़ाइदा इन लाइ थो ॾेखारियां, तव्हांजो बि तजुर्बो थींदो त 2006 ऑटोमेटिक जेका गाॾी आहे उहा एतिरे पैसनि जी थींदी अथव कोरे। अंदरों त सफ़ा साफ़ आहे गाॾी, अंदरों सफ़ा साफ़ आहे, प्लर व्लर साफ़ अथसि ऐं ओरिजिनल आहे। ऐं हे हिन जी डिगी आहे, डिगी मां तव्हांखे ॾेखारियां, डिगी बि साफ़ अथसि, जेन्युइन कंडीशन में आहे। ऐं हे पट्टी जेका मेन पट्टी हूंदी आहे एक्सीडेंट जी, हीअ पट्टी हूंदी आहे, इहा हिन जी सफ़ा सिधी आहे, साफ़ आहे। मुनीर मार जी गाॾी, हितां न त गाॾियूं इलाही गरिला हूंदियूं आहिनि,
पर हे गाड़ी हितां भी साफ़ आहे, हितां साफ़ आहे। अब गाड़ी तो माशाल्लाह यार तुझी लुक में भी भली आहे, तो गाड़ी ॾिसण में भी भली आहे, तो बॉडी वाइज भी भली आहे। तोखे अल्लाह साईं मुबारक करे वाह। महिरबानी महिरबानी। बसि इहा ग़रीबाणी असांजी फ़क़ीराणी गाॾी आहे जेका असांखे जिथे किथे साथ ॾिए थी। केॾांहुं वेंदा आहियूं, हिन ते मां 2-3 दफ़ा सखर बि वियो आहियां, हैदराबाद बि वियो आहियां। 1 किलो 1 लीटर में केतिरा किलो थी वञे? 1 लीटर में हे पेट्रोल ते अञा ताईं डे 1 खां वठी पेट्रोल ते आहे। हे मूंखे 17 लीटर जेके न मूंखे हिकिड़े पेट्रोल 1 लीटर में 17 किलोमीटर मूंखे ॾे। 17 किलोमीटर 1 लीटर में दोस्तों। हे तो बाइक वांगे थी वई, तो बाइक आहे सम्झो। टायर ॿायर नवां अथसि, लॉन्ग रूट जे लाइ बहितरीनु गाॾी आहे, नंढी जो नंढी ऐं ऑटोमेटिक माना माण्हू फ्री। ऐं हिन खां पोइ हाणे मां हले इजाज़त हले 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 दुआ में यादि रखिजो। हाणे मां हलां थो। अल्लाह हाफ़िज़। हेलो गाइस, आज हम फिर से खेलने वाले हैं माइनक्राफ्ट। ये देखें माइनक्राफ्ट हम खेल रहे हैं। दोस्तों बिल जी अॼु आख़िरी तारीख़ आहे ऐं टाइम बि तक़रीबन 5 थिया आहिनि। बैंक बंदि आहे, हाणे हिनखे असां ऑनलाइन पे कंदासीं। हे कंहिंजी मिटी आहे? है मुझी मिट्टिया, छा कहिड़ी मिटी आहे? है मुझी मिट्टिया उठे और ना किन्नी आहे मिटी? मुखे दे गंदो केरु कंदो? मां गंदो मां गंदो तूं कंदो? मां गंदो।